मुफ्ती मुजीब रहमान जा बयान जी समातला मुफ्ती मुजीब साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वलाकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमाइन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वक़ाल अल्लाहु तआला वश्शम्सि वज़ुहाहा वल्क़मरि इज़ा तलाहा वन्नहारि इज़ा जल्लाहा वल्लैलि इज़ा यग़शाहा वस्समाइ वमा बनाहा वल्अर्ज़ि वमा तहाहा वनफ्सिन वमा सव्वाहा फ़अल्हमहा फ़ुजूरहा वतक़वाहा क़द अफ़लह मन ज़क्काहा वक़द ख़ाब मन दस्साहा कज़्ज़बत समूद बितग़वाहा इज़ इंबअस अशक़ाहा फ़क़ाल लहुम रसूलुल्लाहि नाक़तल्लाहि वसुक़ियाहा फ़कज़्ज़बूहु फ़अक़रूहा फ़दमदम अलैहिम रब्बुहुम बिज़ंबिहिम फ़सव्वाहा। सदक़ल्लाहुल अज़ीम। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुन फ़िद्दुनिया कअन्नका गरीबुन औ आबिरुस सबील। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़हुन नबियुल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमाइन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मैं मोहतरम मोज़िन दोस्तों, अल्लाह ताला जा एहसान थिया जी अल्लाह ताला तव्हां असांखे अहले ईमान बनायो ऐं मुसलमान बनायो ऐं अहिड़ी तरह अल्लाह ताला अॼु जुमे जे ॾींहुं असांखे पंहिंजी मस्जिद में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। यकीन तौर ते जेकी बि नेकी जी तौफ़ीक़ थींदी आहे उहा अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे तरफ़ां थींदी आहे ऐं जंहिं ॾींहुं इंसान कंहिं गुनाह खां बचंदो आहे इन ॾींहुं बि अल्लाह ताला जी मदद ऐं नुसरत हूंदी आहे त इहो इंसान गुनाह खां बचंदो आहे। यादि रहणु खपे त गुनाह खां बचण वारी ज़ात बि अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी आहे ऐं अहिड़ी तरह नेकी ते तौफ़ीक़ ॾियण वारी ज़ात बि अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी आहे। जॾहिं इंसान हलाल ग़िज़ा खे खाईंदो आहे ऐं हलाल शयुनि खे इस्तेमालु कंदो आहे त पोइ अल्लाह ताला नेकी जी तौफ़ीक़ इन खे ज़्यादा ॾींदो आहे ऐं जंहिं टाइम इंसान हराम जे तरफ़ माइल थींदो आहे ऐं हराम जे ज़रिए सां पैसो आणींदो आहे या अहिड़ी तरह पंहिंजे कारोबार खे तरक़ी ॾींदो आहे, उन जे पैसे में ज़ाहिरी तौर ते तरक़ी त ईंदी आहे पर नेक आमाल जे एतबार सां इन खे तौफ़ीक़ बिल्कुलु बि नाहे मिलंदी। छाजे करे त नेकी जो जेको तालुक़ु आहे त उहो हलाल जी कमाई सां आहे ऐं नेकी खां जेको बंदो दूर थींदो आहे जंहिं टाइम हराम जी ग़िज़ा इंसान जे जिस्म में ईंदी आहे पोइ इबादत जी सलाहियत नाहे मिलंदी, पोइ इबादत जी तौफ़ीक़ जेको आहे नाहे मिलंदी। इबादत जी तौफ़ीक़ मिले थी यानी मुमकिन आहे त तव्हांजो रिज़्क़ जेको आहे हलाल जो आहे ऐं हलाल जे रिज़्क़ खे अल्लाह ताला ईमान वारनि खे हुकुम ॾिनो आहे त तव्हां हलाल जे रिज़्क़ खे हासिलु कयो ऐं अल्लाह ताला उन जे अंदरि तव्हांखे बरकत ॾींदो। बाक़ी जेकॾहिं हराम जो पैसो मसलन तौरु जुआ जो जेको पैसो आहे या जेकी बि रक़म आहे बिल्कुलु जेको हराम जी आहे, पोइ कहिड़े बि तरीक़े सां अगरि तव्हां वटि अचे थी, ज़ाहिरी तौर में जेको तव्हांखे 2-3 लख लॻनि था या 2-3 करोड़ लॻनि था, पर उन में जेको ख़ुदा बरकत रखी आहे त कंहिं क़िस्म जी कोई बि न रखी आहे। जेकी अल्लाह ताला हलाल जी कमाई में 1000 में बरकत रखी आहे त हराम जे पैसे लखनि जे अंदरि बि उहा बरकत नाहे। त माण्हू चवंदा असांजी कीअं बरकत नाहे,
ॾिसो हलाल जी कमाई मां जंहिं पैसनि मां 500 में तव्हांजो मसइलो हल थींदो, हराम जे पैसनि मां उहो मसइलो तव्हांजो 2.5 लख में बि हल न थींदो, उहो तव्हांजो 5 लखनि में बि हल न थींदो, जेको तव्हांजो हलाल जे तरीक़े सां 500 में मसइलो हल थिए पियो। यानी इहो आहे हलाल ऐं हराम जे अंदरि फ़र्क़ु। त जुआ जी जेकी रक़म आहे उहा बि बिल्कुलु हराम आहे। पोइ जुआ में कहिड़े बि तरीक़े सां तव्हां जुआ खेॾो, उहा क्रिकेट जे ज़रिए सां खेॾो या अहिड़ी तरह मल जे एतबार सां खेॾो या गो जे एतबार सां खेॾो या फुटबॉल जे ज़रिए सां खेॾो, कहिड़े बि एतबार सां तव्हां जुआ लॻाई, जुआ जी जेकी बि रक़म आहे उहा बिल्कुलु हराम आहे। इन जी नफ़ी जेको क़ुरान हकीम जे अंदरि अल्लाह ताला साफ़ तौर ते कराई आहे। ऐं इन खां अलावा हराम जो पैसो व्याज जे ज़रिए सां बि ईंदो आहे। व्याज जेको अल्लाह ताला उन जी क़ुरान हकीम जे अंदरि नफ़ी कराई आहे। अहल्लल्लाहुल बय व हर्रम रिबा, अल्लाह ताला कारोबार खे हलाल करार ॾिनो आहे ऐं उन जे मुक़ाबले में जेको व्याज आहे, सूद आहे, उनखे अल्लाह ताला नाजाइज़ ऐं हराम जेको करार ॾिनो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ज़माने जे अंदरि जॾहिं यहूदियुनि खे इन व्याज जे कारोबार खां अल्लाह जे नबी रोकियो ऐं अल्लाह जे नबी फरमायो त हे तव्हां कारोबार जो कयो था इहो व्याज जो आहे, इनखे तव्हां छॾे ॾियो, इन में अल्लाह ताला तव्हांखे हलाक कंदो। छाजे करे व्याज में कोई बि बंदो तरक़ी नथो ॾिसी सघे। यानी दुनिया जे एतबार सां जेकॾहिं इनकम वधी वई, रक़म वधी वई, पैसो वधी वियो, तव्हां बंगलो बि वरितो, आख़िरत जे एतबार सां यकीन तौर ते ख़सरो आहे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यहूदियुनि खे रोकियो त अल्लाह ताला हराम कयो आहे रिबा खे। त उहो यहूदियुनि चयो त ॾिसो असां बि त जेको कारोबार कयूं था त उन में असां बि मसलन तौरु 10 दरम बचायूं था ऐं तव्हां बि इन ई कारोबार ते 10 दरम था बचायो। पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कयो त तव्हां जेको आहे जिन्स मुक़ाबले जिन्स ॾेई करे वठो था। कारोबार कहिड़ी सूरत में थींदो, जंहिं टाइम तव्हां हिकिड़ी शइ वठी करे उन शइ खे तव्हां मथे रेट ते खपाईंदो, इहो व्याज न आहे। उनजो मां नंढो हिकिड़ो मिसाल ॾियां। मसलन तौरु कोई बि बंदो अगरि का नंढे में नंढी मोबाइल आहे जेकी 3000 रुपए जी आहे, उहा वठी करे ॾींहुं मुक़ररु करे थो फलाणे महीने ते यानी 2 महीननि खां बाद में इन 3000 वारी मोबाइल जा मां तोखां 3500 रुपया वठंदुमि, त हे बिल्कुलु जाइज़ आहे। ऐं कंहिं क़िस्म जो कोई बि हराम न आहे। छाजे करे इन में जिन्स जेको आहे उहो चेंज थी वई आहे। ऐं यहूदी उन ज़माने में छा पिया कनि त यानी धर्म ऐं दीनार ॾेई करे उन जे मथां ई पैसो वठनि पिया। यानी धर्म दीनार जीअं ॾियनि पिया, इहा हिकु जिन्स, ऐं जॾहिं पैसा वापसि वठनि पिया त उन पैसनि जे मथां ई पैसा वठनि पिया। जीअं अल्लाह ताला माफ़ु करे त हिन ज़माने में तमामु मुस्लमान इन कारोबार जे अंदरि लॻल आहिनि। यकीन तौर ते इहा वॾी हलाकत आहे ऐं इन जो वबाल ऐं इन जो जुर्म रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु घणो ॿुधायो आहे। त अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला तमामु मुस्लमाननि खे इन हराम जी कमाई खां अल्लाह ताला महफ़ूज़ रखे ऐं हराम जी कमाई जेतिरो न ईंदी ओतिरो तव्हांजो ज़हनी सुकून जेको आहे वधंदो। छो त ख़ुदा ॾिसो न, मासियत खे अल्लाह ताला हिकु गंद सां अल्लाह ताला तशबीह ॾिनी आहे। मासियत यानी तव्हांजे जिस्म खे हिकिड़ो मर्ज़ु आहे। यानी इहा जीअं जो तव्हां मासियत खणंदो पंहिंजे मथां त अल्लाह ताला जी रहमत जेको तव्हांजे मथां बंदि थी वेंदी। मासियत जे अंदरि हर हिकु गुनाह अचे थो। पोइ जुआ जो फेल बि अचे थो, व्याज जो बि अचे थो, चोरी जो बि अचे थो। इहा हिकु मासियत आहे। अल्लाह ताला फरमाए इन खां जेको तव्हांखे बचणो पवंदो। पोइ इन मासियत हिकु नंबर ते इंसान जे अंदरि ख़ैरु हूंदो आहे ऐं ॿिए नंबर ते इंसान जे अंदरि शर हूंदो आहे। ख़ैर ऐं शर इन ॿिन्हिनि जी अल्लाह ताला क़ुरान हकीम जे अंदरि वज़ाहत कई। अल्लाह ताला फरमायो वश्शम्सि वज़ुहाहा, कसम आहे सिज जो ऐं उनजी रोशनी जो। वल कमरि इज़ा तलाहा, अहिड़ी तरह कसम आहे असांखे चंड जो जेको सिज खां बाद में अचे थो। वन नहारी इज़ा जल्लाहा, ऐं कसम आहे ॾींहं जो जॾहिं रोशन थिए। वल लैली इज़ा यक्शाहा, कसम आहे राति जो जॾहिं उहा ढांपजी वञे। वस्समाई वमा बनाहा, कसम आहे आसमान जो ऐं उनजे पैदा करण वारे जो। यानी अल्लाह ताला पंहिंजो कसम बि खयो, जीअं आसमान खे बनायो आहे मां पंहिंजो बि कसम खणां थो। वल अर्दे वमा तहाहा, कसम आहे ज़मीन जो ऐं उनजी वुसत जो। व नफ़्सियूं वमा सवाहा, ऐं अहिड़ी तरह अल्लाह ताला नफ़्स खे बराबरि कयो। फ़अल्हमहा फुजूरहा व तक़वाहा, पोइ अल्लाह ताला जीअं जो इंसान खे दुनिया जे अंदरि पैदा कयो न, पोइ इन जे अंदरि अल्लाह ताला ॿ हिकु जेको आहे ख़ासियतूं रखे छॾियूं।
ताकी इंसान बुराई खे बि सम्झे थो ऐं नेकी खे बि सम्झे थो। अल्लाह ताला फरमायो इहो असां रखे छॾियोसीं, असां इहा नेचुरल अॻ में ई रखे छॾीसीं त हे इंसान जेको आहे नेकी खे बि सम्झंदो ऐं बुराई खे बि सम्झंदो। पोइ कहिड़े तरीक़े सां अल्लाह ताला फरमायो असां पैगम्बर मोकिलियासीं, रसूल आया, रसूलनि ॿुधायो त व्याज वारो सिस्टम जेको अल्लाह ताला हराम कयो आहे, इन खां अलावा जुआ वारो कारोबार अल्लाह ताला हराम कयो आहे, चोरी जो जेको मामिलो आहे सभु कुझु हराम आहे। यानी इहा जेकी तमीज़ इंसान जे अंदरि आई इहा पैगम्बर जे ज़रिए सां आई। पैगम्बरनि अची करे ॿुधायो त हे कमु जेको आहे हे गुनाह जो कमु आहे। त अहिड़ी तरह अल्लाह ताला फरमायो फ़अल्हमहा फ़ुजूरहा व तक़वाहा, इंसान जे अंदरि ॿ मादा लाज़मी तौर ते आहिनि ई आहिनि। इंसान जे अंदरि ॿ मादा लाज़मी तौर ते आहिनि। हिकु नंबर ते इंसान गुनाह खे गुनाह सम्झंदो आहे, ॿिए नंबर ते इंसान नेकी खे नेकी सम्झंदो आहे। दुनिया जो केतिरो बि अणपढ़ियल इंसान हुजे जेको चवे थो मूंखे अलिफ़ बि बा पढ़णु नथी अचे, पर उनखे कम से कम अल्लाह ताला एतिरो इल्म सां नवाज़ियो आहे त गुनाह खे गुनाह उहो सम्झंदो, भले उहो गुनाह कंदो बि सही, पर चवंदो साईं हे चोरी जेकी आहे हराम आहे, हे व्याज जेको आहे हे हराम आहे, हे क़तल जेको आहे हे हराम आहे। अल्लाह ताला फरमायो इहो असां इंसान जे दिलि जे अंदरि इहो इल्हाम रखी छॾियो आहे। यानी नेकी खे नेकी चवंदो ऐं गुनाह खे गुनाह हे सम्झंदो। पोइ हाणे जेकॾहिं अगरि नेकी करे थो त हिन जे लाइ भलाई थींदी, ऐं जेकॾहिं हे गुनाह करे थो हे पंहिंजे मथां तमामु वॾो ख़सारो करे थो। त अहिड़ी तरह अल्लाह ताला फरमायो फ़अल्हमहा फ़ुजूरहा व तक़वाहा, इंसान जे अंदरि असां नेकी ऐं गुनाह जी पहचान जी हिकु नेचुरल रखे छॾीसीं, सुञाणप रखे छॾीसीं त गुनाह खे गुनाह सम्झंदो ऐं नेकी खे नेकी सम्झंदो। पोइ अल्लाह ताला फरमायो क़द अफ़लह मन ज़क्काहा, अल्लाह ताला फरमायो एतिरे क़समनि खां बाद में तहक़ीक़ उहो ई बंदो कामयाबु थींदो जेको पंहिंजे नफ़्स खे पाक कंदो। यानी हिकिड़े इंसान खे ख़बर पइजी यार अल्लाह ताला चोरी ते ख़ुदा नाराज़ थींदो आहे, क़तल ते अल्लाह ताला नाराज़ थींदो आहे, ज़िना ते अल्लाह ताला नाराज़ थींदो आहे। इन इंसान छा कयो त सभिनी गुनाहनि खां पाण खे परे करे छॾियईं, सभिनी गुनाहनि खां पाण खे परे करे छॾियईं ऐं चईं त सिर्फ़ु मां नेकी कंदुमि। अल्लाह ताला फरमायो क़द अफ़लह मन ज़क्काहा, तहक़ीक़ उहो बंदो कामयाबु थी वियो ऐं कामयाबी ते पहुची वियो जंहिं पंहिंजे नफ़्स खे जेको आहे पाक कयो। ऐं नफ़्स पाक कीअं थींदो आहे? गुनाह खां बचणु नफ़्स पाक थींदो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जॾहिं इंसान पुलसरात जे मथां गुज़र कंदो, जीअं जो इंसान पुलसरात जे मथां गुज़र कंदो त पोइ पुलसरात मां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो के इंसान एतिरो आसानी सां किरास थी वेंदा जीअं अखि छिम जे बराबरि। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रीज़न बयानु कयो, अल्लाह जॾहिं फरमायो इहे जेके ईअं जो गुज़री वेंदा न इन्हनि जूं नेकियूं एतिरियूं ताक़तवर हूंदियूं, छो त पुलसरात तां किरास करण में जेकी ज़्यादा में ज़्यादा तव्हांखे शइ मदद कंदी न उहा मदद हूंदी छाजी? नेकियुनि जी मदद हूंदी। नेकी तव्हांखे उतां पार करे छॾींदी। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त के माण्हू इंतिहाई सिलो रफ़्तार में पुलसरात तां किरास कंदा ऐं पोइ अल्लाह जे नबी फरमायो मां दुआ कंदुमि त या अल्लाह जेको मुंहिंजो उमती आहे इनखे पुलसरात तां आसानी सां पार कराए। पोइ अल्लाह जे नबी फरमायो त के इंसान पुलसरात ते हली करे पोइ उतां किरी करे हेठि टुकड़ा टुकड़ा थी करे जहन्नम में पवंदा। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्हनि जा गुनाह जेको आहे जहन्नम जी तरफ़ छिकींदा, छो त गुनाह हिकु बुरी शइ आहे ऐं उहो गुनाह खे किथे सड़णो आहे? उहो जहन्नम में सड़णो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेकॾहिं अगरि कंहिं बंदे जा गुनाह ज़्यादा थी वञनि था ऐं नेकियूं इंतिहाई थोरियूं, पुलसरात तां जीअं जो किरास कंदो इन खां बाद में छा थींदो त पुलसरात तां हिन खे गुनाह पंहिंजा हेठि जहन्नम जी तरफ़ छिकींदा। अगरि गुनाहनि जो वज़न ज़्यादा आहे इहो बंदो जहन्नम में हेठि किरी पवंदो। अल्लाह ताला तमामु मुस्लमान जी हिफ़ाज़त करे। त दुनिया में अल्लाह ताला हर हिकु इंसान खे अकुल वारो बनायो असीं त अल्लाह ताला फरमायो क़द अफ़लह मन ज़क्काहा, तहक़ीक़ उहो बंदा कामयाबु थी विया जंहिं पंहिंजे नफ़्स खे पाक कयो। वक़द ख़ाब मन दस्साहा, ऐं अहिड़ी तरह नाकाम थी विया जंहिं पंहिंजे नफ़्सनि खे बिगाड़ियो। नफ़्सनि खे बिगाड़ण मां मुराद छा आहे? इहो ई आहे त चवे त बसि अल्लाह ताला पाणी माफ़ु कंदो, यानी मां व्याज बि खावां अल्लाह ताला माफ़ु कंदो, मां चोरी जो पैसो खावां त बि अल्लाह ताला माफ़ु कंदो, मां ॿ नंबरी कयां थो त बि अल्लाह ताला माफ़ु कंदो, मां धोखेबाज़ी कयां थो त बि अल्लाह ताला माफ़ु कंदो। यानी इहो ज़हन जेको आहे इंतिहाई ग़लति ज़हन आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह ताला कुझु उसूल रखिया आहिनि। दुनिया जे अंदरि अल्लाह ताला इंसान खे जीअं जो लाथो आहे, इंसान खां ख़ता जो मादो थी सघे थो, पर अल्लाह ताला तौबा बि त रखी आहे न। ऐं तौबा जी असली माना छा आहे? तौबा जी असली माना इहा आहे त या अल्लाह हे जेको मूंखां हाणे गुनाह थी वियो न मां तौबा कयां थो, शर्मसार आहियां, ॿीहर मां इहो गुनाह कंदुमि ई न। तौबा इनखे चइबो आहे साईं। तौबा बिल्कुलु बि इनखे नाहे चइबो त तव्हां
गुनाह खां बाद में सिर्फ़ु अल्फाज़नि सां चओ अस्तग़फिरुल्लाह अस्तग़फिरुल्लाह अस्तग़फिरुल्लाह, दिलि में वरी इहो ख़्यालु हुजे त सुभाणे वरी इहो मां गुनाह कंदुमि, इहा तौबा नाहे। हक़ीक़ी तौबा इहा आहे त बंदे खे सभ खां पहिरियां पंहिंजे गुनाह ते शर्म अचे त यार मूंखे अल्लाह पैदा कयो आहे, मूंखे अल्लाह, मुंहिंजी तख़लीक़ अल्लाह कई आहे, मूंखे अकुल अल्लाह ताला ॾिनो आहे, मूंखे सम्झ अल्लाह ताला ॾिनी आहे, ऐं उन अल्लाह ताला मूंखे रोकियो त तूं व्याज जे क़रीब न वञु, चोरी जे क़रीब न वञु, जुआ जे क़रीब न वञु, ज़िना जे क़रीब न वञु। पर जेकॾहिं मूंखां इहो गुनाह थी वियो आहे, मां इस्तग़फ़ार कयां थो ऐं सची दिलि सां मां तौबा थो कयां। ऐं तौबा जो मतिलबु इहो आहे त ॿीहर उन गुनाह जी तरफ़ पको अज़म करे बंदो वञे ई न। पर पके अज़म खां बाद में जेकॾहिं वरी बि गुनाह थिए थो, वरी बंदो इस्तग़फ़ार वरी पकी करे। त छाजे करे असांजी इस्तग़फ़ार जी इंसान खे, पंहिंजी तौबा जी इंसान खे ख़बर पवंदी आहे। साईं, इंसान खे पंहिंजे गुनाह जी तौबा जी इंसान खे चङी तरह ख़बर पवंदी आहे त मां तौबा कहिड़े एतबार सां कई आहे। त अहिड़ी तरह अल्लाह ताला फ़रमायो उहे बंदा हलाक थी विया जंहिं पंहिंजे नफ़्सनि खे बिगाड़ियो। पोइ अल्लाह ताला क़ौम साले जो अल्लाह ताला हिते वाक़ियो पेश कयो। अल्लाह ताला क़ौम समूद जो कज़्ज़बत समूद बितक़वाहा, अहिड़ी तरह क़ौम समूद उन तकज़ीब कई। कहिड़ी तकज़ीब कई? साले सलाम क़ौम समूद जी तरफ़ आया। जीअं जो साले सलाम आया त पोइ साले सलाम उन्हनि खे अल्लाह ताला जी तरफ़ दावत ॾिनी। ऐं हिकिड़ो उसूल हमेशह यादि करे छॾिजो त जॾहिं बि पैगम्बर कंहिं क़ौम जी तरफ़ ईंदो आहे, जीअं जो ईंदो आहे पैगम्बर, त पैगम्बर जी इनकार जेको आहे फौरी तौरु क़ौम कंदी आहे। यानी थोरा माण्हू हूंदा आहिनि जेके चवंदा आहिनि हा साईं असां तव्हांजी ॻाल्हि खे वठूं था, बाक़ी उन मां अक्सर जेके माण्हू चवंदा उहे चवंदा आहिनि असां तव्हांजी ॻाल्हि खे नथा मञूं। पोइ पैगम्बर चवंदो आहे ठीकु आहे, मां तव्हांखे हाणे मौजूज़ो ॾेखारींदो। या त क़ौम पाण मौजूज़ो घुरंदी आहे, या पैगम्बर चवंदो आहे मां तव्हांखे अहिड़ी निशानी ॾेखारियां थो जेकी हिन रूए ज़मीन ते कोई नथो ॾेखारे सघे। ऐं पैगम्बरनि जेको पंहिंजे ज़माने जे अंदरि मौजूज़ो ॾेखारियो, हिन टाइम ताईं साइंस बि उनखे जेको टकर न आहे ॾेई सघी। छाजे करे साइंस बि केतिरी बि खणी तरक़ी करे, साइंस केतिरी बि तरक़ी करे, पर पैगम्बर हिकिड़ो बि जेको मौजूज़ो ॾेखारियो आहे न, उनखे साइंस हल नथी करे सघी। छाजे करे उहो मौजूज़ो अल्लाह जी तरफ़ां आहे। त क़ौम समूद साले सलाम फ़रमायो तव्हां जेकी ॻाल्हि कंदव मां उहो मौजूज़ो मां तव्हांखे ॾेखारे सघां थो। पाण में मशवरो कयो क़ौम समूद वारनि त यार हाणे छा करणु खपे भला। उन्हनि चयो एतिरी हिकिड़ी मुश्किल असां डिमांड रखूं था जेकी नामुमकिन आहे, इंतिहाई मुश्किल असां डिमांड। चए थो साम्हूं जेको पहाड़ आहे, हिन पहाड़ जो जेको साम्हूं जेको वॾो पथर नज़र अचे थो, तव्हां हिन पथर मां हिकिड़ी ॾाची असांखे कढाए करे ॾेखारियो जेकी अचण खां बाद में, यानी पथर मां जीजो निकिरे न, निकिरण खां बाद में पंहिंजो हमल बि ॾे, त पोइ असां चवंदासीं वाक़ई तव्हां पैगम्बर आहियो। साले इस्लाम फरमायो मां अल्लाह ताला खां दुआ कयूं थो, अल्लाह ताला इहो मौजूज़ो करे ॾेखारींदो मुंहिंजे हथ ते ई। अल्लाह ताला हुकुम कयो साले इस्लाम खे फिलाणो जेको पहाड़ आहे, उन पहाड़ में जेकी चट्टान आहे, उन ते वञी करे तूं उनखे धकु हण त उन मां ॾाची पाण निकिरी पवंदी। साले इस्लाम पूरी क़ौम खे वठी विया, क़ौम खे चवंदा हाणे ॾिसिजो अन क़रीब इन पहाड़ मां ॾाची बि निकिरे। जीअं जो साले इस्लाम पहुतो, सॼी क़ौम ॾिठो, सॼी क़ौम ॾिठो त वाक़ई उन चट्टान मां साले इस्लाम ॾाची खे कढी करे ॾेखारियो। ऐं जीअं जो उहा ॾाची ॿाहिरि निकिती त निकिरण सां हमल बि उन ॾिनो। हाणे से उहा ॾाची अल्लाह ताला जी तरफ़ां हिकिड़ी नेमत तौर ते हुई, यानी सॼे इलाइक़े जे अंदरि फिरे त सॼे इलाइक़े खे खीर बि ॾे। पर उन में हिकिड़ी ख़ासियत ॿी हिकिड़ी हुई, जॾहिं बि अगरि पाणी पीअण ते अचे न त सभु जानवर हिन खां भॼी वेंदा आहिनि, यानी कोई बि ॻोठ जो जानवर उते पहुची न सघे। छाजे करे अल्लाह जी तरफ़ां हिकिड़ी निशानी आई, त उहा निशानी बि त वॾी निशानी हूंदी न, का नंढी निशानी न हुई। त अची करे ॻोठ वारा परेशान थिया त बेटा हाणे कीअं थियणु खपे, हे हिकु त असां मौजूज़ो पैगम्बर खां घुरियो आहे, हाणे असांजा जानवर जीअं जो इहो पाणी ॾाची पीअण अचे थी न त असांजा सभु जानवर भॼी था वञनि। पोइ साले इस्लाम हिन खे पाबंद कयो त यादि रखिजो मतां इन ॾाची खे को तव्हां नुक़सानु पहुचायो आहे, अगरि इन खे तव्हां ज़रे बराबरि बि नुक़सानु पहुचायो त पोइ अल्लाह ताला जो अज़ाब उन टाइम तव्हां वटि अची वेंदो। अल्लाह ताला जो अज़ाब तव्हां वटि अची वेंदो ऐं अल्लाह जे अज़ाब, उन अज़ाब में तव्हां गर्क थींदव, सभु जो सभु गर्क थींदव। त उन्हनि छा कयो, उन्हनि काफ़ी ॾींहं हलिया। इन खां बाद में उन में हिकिड़ो, यानी रिवाज में नालो अचे थो कुज़ार या कुदार, हिकिड़ो बंदो हुयो। त उनखे हिकु औरत जेको लालच ॾिनी, कहिड़ी लालच ॾिनी, चई मां तोसां यानी मोकारो उन टाइम कंदमि, यानी उहो उन औरत ते आशिक़ु हुयो, कुदार क़ौम समूद जे। चए उन औरत चयुसि मां तोसां पंहिंजी माशूका तॾहिं जेको आहे मल्हाईंदमि ऐं मूं तोसां मां कारो तॾहिं कंदमि जॾहिं तूं इन ॾाची जा पेर कटे अची। हुनजो इहो कमु मिंट थो मां करे अचां।
पोइ साले इस्लाम अॻ में इनखे पाबंद कयो त बाबा हे ॾाची अल्लाह ताला जी तरफ़ां आहे, इनखे कोई बि नुक़सानु न पहुचाइजो, नुक़सानु पहुचायो त पोइ तव्हांजो बि ख़ैरु न आहे। इहो वियो साईं साले इस्लाम जो उन ॾाची जा पेर कटियायो। जॾहिं पेर कटियायो त उन ॾाची जो खून निकिरी उहा ॾाची बि जेको आहे उते इंतकाल करे वई। पोइ अल्लाह ताला जो अज़ाब क़ौम समूद जे मथां आयो ऐं अहिड़ो अज़ाब आयो जो कोई बि बची न सघियो। पोइ अल्लाह ताला फरमायो कज़बत समूद बि तग़वाहा, अहिड़ी तरह क़ौम समूद बि असांजी तकज़ीब कई। इज़िम बास अशकाहा, उन में हिकिड़ो शख़्स उथी करे बीठो ऐं चए त ॾाची जा पेर मां पाण कटींदुमि। फ़क़ौल लहुम रसूलुल्लाहि नाक़तुल्लाहि व सुक़ियाहा, अहिड़ी तरह रसूल उन्हनि खे मना कई त अल्लाह जी ॾाची खे कुझु बि न चइजो ऐं उन जे पाणी पीअण खे रोकिजो बि न। फ़क़ज़्ज़बूहु फ़अक़रूहा, पोइ हुननि तकज़ीब कई पैगम्बर जी, यानी चवनि छॾे ॾे पैगम्बर जी ॻाल्हि खे कुझु न थींदो। नबी जी ॻाल्हि खे जॾहिं बि बंदो टकर में आणींदो आहे न त पोइ हलाकु थींदो आहे। साले सलाम फरमाए न की ॾाची खे जिंजो तव्हां कोई न कोई थोरो अज़ाब ॾींदव न त पोइ तव्हां बि हलाकु थी वेंदव। माण्हुनि जो इहो माज़ल आहे कूड़ आहे, कुझु बि न थींदो आहे। एॾा सारा दुनिया में जानवर सभिनी खे ज़िबह कंदा आहियूं, कुझु न थियो आहे। त पोइ साले सलाम फरमाए हे अल्लाह ताला जी तरफ़ां निशानी आहे, इनखे जिंजो तव्हां हथु विधा तव्हां बि ख़तमु थी वेंदो। पोइ साईं छा थियो फ़क़ज़्ज़बूहु फ़अक़रूहा, साले सलाम जी ॻाल्हि खे उन्हनि नॉर्मल वरितो। फ़अक़रूहा, पोइ उन ॾाची जा पेर कटियऊं। फ़दमदम अलैहिम रब्बुहुम बिज़ंबिहिम फ़सवाहा, पोइ अल्लाह ताला जो अज़ाब क़ौम समूद जे मथां कड़कियो ऐं अहिड़ो कड़कियो जो उन जे अंदरि न उन्हनि जा नंढा बता न उन्हनि जा वॾा बता, वला यख़ाफ़ु उक़बाहा। ऐं अहिड़ी तरह अल्लाह ताला सरकश क़ौम खे ईअं ई जेको हलाकु कंदो आहे। हे छा आहे, हे अल्लाह ताला कुझु उसूल ॿुधाए छॾियो। ॾिसो अल्लाह ताला फरमाए पैगम्बर खे तव्हांजे तरफ़ मोकिलियो आहे। पैगम्बर तव्हांखे आख़िरत जी ॻाल्हियुनि खां आगाह थो करे, पर पैगम्बर जी कंहिं बि ॻाल्हि जो तव्हां इनकार कंदव पोइ तव्हां हलाकु थी वेंदो। ऐं पैगम्बर ईअं न ईंदो, पैगम्बर मौजज़ो खणी ईंदो आहे। पैगम्बर मौजज़ो खणी ईंदो आहे। ईअं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो हिन सरज़मीन ते आया ऐं अल्लाह जे नबी बेशुमार मौजज़ा ॾेखारिया। इंतिहाई ज़्यादा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौजज़ा ॾेखारिया। उन में मौजज़े में वॾे में वॾो मौजज़ो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जो मौजज़ो हे किताब बि आहे। हिन किताब खे 1400 साल जो अरसो गुज़रियो आहे ऐं हिन 1400 साल जे अरसे में हे किताब पंहिंजी असुली जेको आहे सूरत में आहे ऐं क़यामत ताईं हे किताब पंहिंजी हिन असुली सूरत में हूंदो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जो अज़ीम जेको मौजज़ो आहे, जेको मुसलमाननि जे हथ में आहे, हे कलामुल्लाह, जंहिंजे अंदरि कंहिं क़िस्म जो कोई बि फेरफार न आई आहे। इन खां अलावा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा बेशुमार मौजज़ा, जीअं हिकिड़ो मौजज़ो अल्लाह जे नबी जो इहो ई आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चंड जा 2 टुकड़ा करे ॾेखारिया। यानी ॻाल्हि इहा जेकी नामुमकिन आहे, ॾाढी ज़हन में बि नथी अचे त इहो कीअं थी सघे थो। त पर हे छा आहे, हे अल्लाह ताला मौजज़े तौर ते पैगम्बर खे इहो मौजज़ो अता करे सघे थो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेशन गोयूं बि तमामु घणियूं कयूं। उन पेशन गोई में चंद पेशन गोयूं इहो हुयूं त हिकु काफ़र हुयो, उन काफ़र जेको आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन काफ़र खे मुख़ातब करे इहा ॻाल्हि कई त शायदि तुंहिंजी उमिरि जेको आहे वॾी थींदी। जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शायदि जो लफ़्ज़ कंहिंजे बारे में फ़रमाईंदा हुया या मुमकिन आहे तुंहिंजी उमिरि वॾी थींदी, इहो अल्फ़ाज़ फ़रमाईंदा हुया त पोइ यकीन हूंदो त तुंहिंजी उमिरि वॾी थींदी। या नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाया मुमकिन आहे तूं कैसर किसरा खे फ़तह थींदे ॾिसंदी। त इहे अल्फ़ाज़ जेके न साहबा चवंदा इहो यकीन तौर ते ईअं थींदो हुयो। हिकिड़े काफ़र खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त मूंखे मुमकिन लॻे थो तूं जेको आहे तुंहिंजी उमिरि तमामु वॾी थींदी, तूं ॾिसंदे तुंहिंजी उमिरि वॾी थींदी। त हुन इहा ॻाल्हि जेका लिखी छॾी, नोट करे छॾी। ऐं ॿिए नंबर ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो तूं ॾिसंदे हे पूरो जेको अरब आहे न इहो मुंहिंजे मथां कलमो भरींदो। हुन उहा ॻाल्हि बि लिखी छॾी। ऐं 3 नंबर ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो कैसर किसरा फ़तह थींदा ऐं उन टाइम जेको आहे तूं मुस्लमान बि थींदे। हाणे इन 3 ॻाल्हियूं नोट करे छॾियूं। उनजो त ॾिसां हाणे इहे सभु मरला थियनि था या नथा थियनि। जेकॾहिं हिकु ऐं 2 ॻाल्हि जेको आहे सची थी वई त पोइ मां फौरी तौरु कलमो भरींदुमि। साईं सभ खां पहिरियां हिन ॾिठो त वाक़ई हिन जी उमिरि जेको आहे वधंदी वञे पई। यानी अमूमन जंहिं उमिरि में माण्हू इंतकाल कंदो आहे उन उमिरि में हिन इंतकाल न कयो, हिन मरियो। हिन जी उमिरि हिन चयो हिकिड़ी पैगम्बर जी ॻाल्हि त मिली वई आहे, उमिरि मुंहिंजी वॾी थी वई आहे। 2 नंबर ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो तूं ॾिसंदे हे जेको बि अरब आहिनि न अरब, इहे सभु मुंहिंजे मथां कलमो भरे करे मुस्लमान थींदा। साईं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया खां विया,
ख़िलाफ़त आई अबू बकर सिद्दीक़ जी, हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी, अरब पूरी कंट्री नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां इस्लाम आणे चुकी। ऐं अल्लाह जे नबी फरमायो, तूं ॾिसंदे केसर किसरा फ़तह थींदा ऐं फ़तह वञ सां बि कंदा। ॾिसंदे तूं हाणे जॾहिं केसर ऐं किसरा फ़तह थी आहे, हिन जो बाबा इहे टई हाणे शयूं पूरियूं थी वियूं आहिनि। नबी जेको फरमायो सच फरमायो। हज़रत उमर बिन ख़त्ताब जे ज़माने में इहो काफ़िर आयो ऐं हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे हथ ते बैत करे ऐं मुस्लमान थी वियो। यानी जंहिंजे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का बि पेशन गोई कंदा हुआ, का बि ख़बर ॾींदा हुआ, उहा ख़बर यकीन तौर ते सची थींदी हुई। जीअं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा क़ुर्ब क़यामत जे मुतलिक़ कुझु अल्फाज़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, क़ुर्ब क़यामत जे अंदरि जीअं अल्लाह जे नबी ख़बर ॾींदा, क़ुर्ब क़यामत जे अंदरि तव्हां ॾिसंदव त बेहयाई इंतिहाई उरूज थी वेंदी, शराब नोशी इंतिहाई आम थी वेंदी। इन खां बाद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, औरतुनि जो लिबास अहिड़ो घटिया लिबास थी वेंदो जो औरतूं लिबास पाइण खां बाद में बि औरतुनि जी उरियानी बिल्कुलु वाज़े तौर ते ज़ाहिर थींदी। हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पेशन गोई। वाक़ई हे ज़मानो ख़ैर वारो ज़मानो न आहे, हे ज़मानो शर वारो ज़मानो आहे। नबी फरमायो मौसीक़ी आम थींदी, हिन ज़माने में मौसीक़ी बिल्कुलु आम लॻी पई आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आख़िरी ज़मानो ईंदो, शराब आम पीती वेंदी ऐं हिन ज़माने में शराब आम पीती वञे थी, हे शर वारो ज़मानो आहे। ऐं अहिड़ी तरह नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा ख़बर ॾिनी त आख़िरी ज़माने में औरतूं अहिड़ो लिबास पाईंदियूं जो उन लिबास खां बाद में औरतुनि जी उरियानी वाज़े तौर ते ज़ाहिर थींदी। ऐं उहो लिबास बि अॼुकल्ह शायदि हर हिकु मुस्लमान ॾिसी वेठो आहे त लिबास ॿिनि क़िस्मनि जो आहे। हिकु लिबास उहो आहे जेको पाइण खां बाद में औरत जी उरियानी ज़ाहिर थिए, या उहो लिबास एतिरो सनो आहे जो उनजी उरियानी ज़ाहिर थिए थी। ॿिए नंबर ते या उहो लिबास एतिरो फिट आहे, एतिरो फिट आहे उन ते बि जेको उरियानी ज़ाहिर थींदी आहे। इस्लाम हिकु ख़ूबसूरत जेको आहे तरीक़ो बयानु कयो त लिबास कहिड़ो हुजे। लिबास औरत खे अहिड़ो हुजे जंहिंमें उन औरत जो हिजाब पूरो ढकिजी वञे। औरत खे औरत छो चइबो आहे? औरत खे औरत छो चइबो आहे? औरत खे औरत इन बेस ते चइबो आहे त औरत जी माना आहे ओघड़। अरबी में ॾिसो औरत जेको लफ़्ज़ आहे अरबी लफ़्ज़ आहे। अरबी में तव्हां ॾिसो न और छा खे चइबा आहिनि? और आइन वा रा ऐं हा और। और कंहिं बि अरबी खां पुछा कयो, गूगल ट्रांसलेट ते वञो, उते तव्हांजी माना ॾिसंदो और जी माना थी अचे ओघड़। यानी औरत खे सॼे जो सॼो लिबास जिस्म ते ढकणो आहे, हता की औरत जा जेके वार था अचनि इहे वार बि ओघड़ में शुमार आहिनि। इन जे करे हिकु अहम मसइलो आहे, जेकॾहिं नमाज़ जे दौरान कंहिं बि औरत जा वार खुली पिया, औरत जी नमाज़ जेको आहे फासिद थींदी। हालांकि ॾिसो मर्दनि जी जेकॾहिं हेतिरी बाज़ू मथे हुजे त बि जेको आहे नमाज़ फासिद न थींदी। हेतिरी जेकॾहिं असांजी बाज़ू मथे बि आहे न त कंहिं क़िस्म जो कोई बि नमाज़ फासिद न थींदी। छाजे करे न थींदी साईं? त अल्लाह ताला मर्दनि खे कुझु कुशादगी ॾिनी आहे। मर्दनि खे ॿाहिरियां मामला कंट्रोल करणा पवंदा आहिनि, मुलाज़िमत ॿाहिरि करणी पवंदी आहे, कारोबार ॿाहिरि करिणो पवंदो आहे। अहिड़ा मुश्किलात वारा कमु जेको मर्द कंदो आहे औरत न करे सघंदी आहे। अल्लाह ताला मर्द जे लाइ वुसअत खे बनायो त मर्द जी ओघड़ अल्लाह ताला सिर्फ़ु एतिरी रखी आहे, दुन खां वठी करे घुटननि ताईं। दुन खां वठी करे घुटननि ताईं अगरि मर्द खे पोशाक पातल आहे, इहो मर्द उघाड़ो न आहे। ॻाल्हि सम्झ में आई? सिंधी में थो ॻाल्हायां न। दुन खां वठी करे हिन गोॾनि ताईं जेकॾहिं तव्हांखे पोतड़ो पातल आहे, दुन उन में बंदि आहे ऐं तव्हांजा गोॾा बि बंदि आहिनि, इहो मर्द उघाड़ो न आहे। पर जेकॾहिं तव्हांखे अहिड़ो चढो पातल आहे जो तव्हांजो दुन खां हेठि थोरो जिस्म ज़ाहिर थिए थो ऐं घुटना बि ज़ाहिर थियनि था, इहो मर्द उघाड़ो आहे। हे ॾिसंदा आहियो कॾहिं कॾहिं को नौजवान छोकिरा चढो पाए करे शहर में घुमंदा आहिनि। उहो चढो जेकॾहिं दुन खां हेठि आहे ऐं घुटननि खां मथे आहे, शरीर एतबार सां उघाड़ो आहे। ऐं माण्हू त चवंदा साईं फैशन आहे। ॾिसो फैशन उन एतबार सां फैशन खे फॉलो कंदासीं जेको शरीयत जे मुआफ़िक़ हुजे। शरीयत खां जेकॾहिं अगरि हटी करे आहे त पोइ यार हे जहालत आहे। पोइ जेकॾहिं अहिड़ो असां चढो घर में जेकॾहिं पायूं था, उते घर में माउ मौजूदु आहे, भेण मौजूदु आहे, भाॼायूं मौजूदु आहिनि, अहिड़ो चढो घर में पाए करे घुमूं था, यानी तव्हां भेण माउ ऐं भाॼायुनि जा ॾाढो उघाड़ा वेठा आहियो, बिल्कुलु उघाड़ा वेठा आहियो। ओघड़ सिर्फ़ु हिन खे थोरी चइबो शर्मगाह खे, इन खां अलावा बि ख़ुदा जेको आहे ओघड़ जी हद बयानु कई आहे।
त मर्द जे लाइ घटि में घटि पंहिंजो केतिरो जिस्म ढकणु फ़र्ज़ु ऐं लाज़िम आहे। दुन बि ग़ाइबु थी वञे, दुन बि ढकिजी वञे ऐं हे घुटना बि ढकिजी वञनि। मर्द खे घटि में घटि एतिरो जेको आहे पर्दो लाज़िम ऐं फ़र्ज़ु अथसि। हाणे अचूं था औरत जे पर्दे ते। औरत केतिरो पर्दो करे, औरत जो हिजाब केतिरो ज़रूरी आहे। औरत जो हिजाब पंहिंजे पेरनि खां वठी करे मथे जे वारनि ताईं औरत खे लिबास पाइणो आहे। हल ठीकु आहे, इन खां अलावा जेकॾहिं रओ लथल आहे, जेकॾहिं रओ लथल आहे, हा रओ लथल आहे, मुड़ुस आॾो वेही सघे थी, पर पुट जेके बालिग आहिनि उन्हनि जे आॾो बि नथी वेही सघे। छाजे करे जेके वार आहिनि इहे औरत जे सतर में आहिनि। सतर सम्झो न, सतर चइबो आहे ओगड़ खे। औरत जो वार जेको आहे ईअं वैल्यू रखे थो जीअं औरत जी मुकमल बॉडी वैल्यू रखे थी। त रओ जेको आहे औरत पंहिंजे पीउ जे आॾो बि नथी लाहे सघे। रओ जेको आहे औरत पंहिंजे औलाद जे आॾो बि नथी लाहे सघे। बिल फ़र्ज़ खे मुशक़त जे करे रओ अगरि मुड़ुस जे आॾो लथल आहे कोई बि हर्ज न आहे। बाक़ी जेकॾहिं अगरि सोट आहिनि, मासात आहिनि, मामे जा पुट आहिनि, चाचे जा पुट आहिनि या वग़ैरह वग़ैरह जेके बि अची विया, इन सभिनी जे आॾो औरत खे मुकमल हिजाब करिणो आहे। पर तव्हां चवंदो साईं इहा ॻाल्हि त जेको आहे तव्हां 1900 जी था कयो, ईअं न, इहा ॻाल्हि त 1900 जी था कयो। बाबा हे 1900 जी ॻाल्हि मां बिल्कुलु न पियो कयां। हे ॻाल्हि इस्लाम जी ॻाल्हि आहे, हे ॻाल्हि शरीयत जी ॻाल्हि आहे जेकी असांखे हिन टाइम घटि में थी सम्झ में अचे, जेकी असांखे घटि थी सम्झ में अचे। छाजे करे इहो फॉल्ट असां में पियल आहे। मुस्लमाननि जी इहो तहज़ीब नाहे रहियो, मुस्लमाननि जो इहो कल्चर नाहे रहियो। मुस्लमान जे लाइ ज़रूरी आहे त उहो पंहिंजी औरत खे कम से कम एतिरो जेको आहे लिबास पाराए। पर मुस्लमान मर्द चवंदासीं असां त वठी था अचूं, पर निभागियूं औरतूं बि जेको आहे कम से कम ख़्यालु करण जी कोशिशि कनि। हक़ीक़त आहे निभागियूं जेको आहे न, इहे औरतूं निभागियूं आहिनि। इहा औरतुनि जी जेको आहे टोटा बि चइबी। त मुस्लमान औरतुनि जे लाइ ज़रूरी आहे पंहिंजे पेरनि खां वठी करे पंहिंजे मथे ताईं पंहिंजे हिजाब खे रखनि। हे औरत जो हिजाब आहे, हे औरत जी ओगड़नि में ढकी पवंदी। इन खां जेकॾहिं पंहिंजी बॉडी खे खोलनि थियूं, ॿाहुनि खे जेकॾहिं मथे कनि थियूं, ॿाहूं जेको आहे हिते ठाराइनि थियूं मर्दनि वांगुरु, त इहा औरत मलऊन औरत आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़ी औरत जे बारे में लानत फरमाई आहे। साईं ॻाल्हि थोरी घणी सम्झ में अचे थी? हा त कोई बि नथो करे, ॻाल्हि सम्झ में अचे थी न? हा, इहा ॻाल्हि औरतुनि खे जेको आहे सम्झ में अची वञे। अलाह ताला अमल करणी तौफ़ीक़ अता फ़रमाए। टाइम घणो अथसीं? छटी अञा टाइम घणो पियो आहे हुते। त इहा साईं मर्दनि जो ओगड़ आहे, मर्दनि ऐं औरत जी इहा ओगड़ आहे। इन खां अलावा नमाज़ जेकी आहे औरत ऐं मर्द जे नमाज़ में छा फ़र्क़ु आहे? औरत ऐं मर्द जे नमाज़ में कोई बि फ़र्क़ु न आहे। जेकी तस्वीर पढ़ी वेंदी, जेके तस्वीरात जीअं सूरत फ़ातिह आहे, उनखां बाद में सूरत नास आहे। अल्लाह अकबर करे जॾहिं औरत नमाज़ पढ़ंदी त जीअं मर्द सूरत फ़ातिह पढ़ंदो आहे, औरत बि सूरत फ़ातिह ईअं ई पढ़ंदी। रुकू में सुबहान रब्बिल अज़ीम औरत बि पढ़ंदी, मर्द बि ईअं ई पढ़ंदो। सजदे में बि औरत जेकी तस्वीर पढ़ंदी, मर्द बि सेम पढ़ंदो। बसि नमाज़ जे तरीक़े में थोरी चेंजिंग आहे। नमाज़ जे तरीक़े में इहो ई चेंजिंग आहे। त ॾिसो, मर्द जॾहिं अल्लाह अकबर करे बीहंदो आहे त मर्द जेको पंहिंजा ॿिनि हथनि खे, यानी हिकिड़ो हथु धुन जे मथां, ॿियो हथु हुन जे मथां, मर्द पंहिंजा हथ हिते ॿधंदो आहे। ऐं ॿधण जो तरीक़ो हे आहे मर्दनि जो। अल्लाह अकबर करे जेको असां बीहंदासीं न, यानी 3 आङुरियूं हिते, 2 हिते, हे मर्द अल्लाह अकबर करे बीहंदो। औरत पंहिंजे हिन हथनि खे पंहिंजी छाती ते रखंदी। पहिरें नंबर ते फ़र्क़ु इहो। ॿिए नंबर ते औरत जॾहिं रुकू कंदी ऐं मर्द रुकू कंदो, मर्द जेको रुकू कंदो उहो बिल्कुलु हीअं सिधो कंदो आहे। हाणे नमाज़ जी जेकी तस्वीर आहे न, उन में कंहिं क़िस्म जो कोई बि फ़र्क़ु न आहे। जेकी तिलावत मर्द कंदो सेम औरत बि उहा ई कंदी। हाणे नमाज़ में जेको अंदरि ॿाहिरि जो तरीक़ो आहे, उनजे अंदरि थोरो चेंजिंग आहे। उहो चेंजिंग, औरत रुकू कंदी त मर्द वांगुरु बिल्कुलु हीअं बराबरि रुकू न कंदी, बल्कि औरत थोरो पाण खे रुकू में ठिलाईंदी। ऐं इन खां बाद में जॾहिं औरत सजदे में ईंदी त सजदे में औरत बिल्कुलु पाण खे समेटे छॾींदी। समेटण मां मतिलबु इहो आहे त यानी पंहिंजे ॿाहुनि खे पंहिंजे सीने सां मिलाईंदी, पंहिंजे रानुनि खे पंहिंजे पुठी सां समेटींदी, बिल्कुलु पंहिंजे जिस्म खे समेटे छॾींदी। मर्द जेको आहे समेटींदो न, मर्द जेको आहे पंहिंजे ॿाहुनि खे बिल्कुलु कुशादो रखंदो, ऐं कुशादे रखण खां बाद में मर्द जो बाज़ू मथे हूंदो, ऐं अहिड़ी तरह जेको पेट आहे उहो रानुनि खां परे हूंदो। नमाज़ जे अंदरि औरत ऐं मर्द जे नमाज़ जे अंदरि सिर्फ़ु जेको आहे इहो ई फ़र्क़ु आहे।
ऐं नमाज़ जेकॾहिं अगरि घरवारी खे नथी अचे त उहो माण्हू सिखण जी कोशिशि करे। ॾिसो दुनिया जो हर कमु असां सिखंदा आहियूं। घरवारी खे जेकॾहिं भाॼी पचाइणु नथी अचे त उहा उनखे सिखण जी कोशिशि कंदा आहियूं। मानी पचाइणु नथी अचे त हर माउ फोकस कंदी आहे त मुंहिंजी धीउ खे सभु कुझु खाधो वाधो पचाइणु अचे। पर जेकॾहिं न्याणी खे नमाज़ न आहे त कम से कम उनखे नमाज़ बि सेखारी वञे। साईं दुनिया जे अंदरि सभु कम असां सिखी कंदा आहियूं। ईअं आहे न आहे, कोई बि कमु मुश्किल न आहे। जेके माण्हू चवंदा आहिनि साईं असांखे नमाज़ जे अंदरि दुआ कुनूत नथी अचे, मां छा करण जी कोशिशि कयां, त ख़ुदा जा बंदा तूं दुआ कुनूत सिख न। तूं दुआ कुनूत सिख। अहिड़ी तरह वरी ॿी ॻाल्हि साईं मूंखे सिर्फ़ु हिकिड़ो कुल अल्लाह अचे थो नमाज़ जे अंदरि, छा इनखे मां 4 रकायत तुंहिंजे अंदरि पढ़ी सघां थो? न। त बाबा अल्लाह ताला तोखे अकुलु ॾिनो आहे, तूं यार 4-5 सूरतूं जेको यादि करे छॾ। हे कहिड़ी ॻाल्हि आहे त मूंखे हिकिड़ो कुल अल्लाह अचे थो, इनखे मां सॼी नमाज़ में पढ़ां। मूंखे आयतुल कुर्सी नथी अचे त मां छा पढ़ां? मूंखे अतहियत खां बाद में दुआ नथी अचे त मां उनजी जॻह ते छा पढ़ां? ॾिसो इस्लाम सिखणो आहे, मुकमल सिखणो आहे। त इंशाअल्लाह इन ते अमल कंदासीं साईं। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जमायती साईं छो घटाया आहिनि सफ़ा? पंहिंजे घर मां का बि शइ चोरी करणु कीअं आहे? साईं चोरी अथव। जेकॾहिं कोई माण्हू पंहिंजे घर जी चोरी करे थो त इहा बि ईअं ई ग़लति आहे जीअं शहर खां का चोरी करे, जीअं दुकान खां का चोरी करे। इहो बिल्कुलु जाइज़ न आहे त मां घर मां चोरी कई आहे अॿे जा पैसा त मुंहिंजे लाइ हलाल थींदा। न, बिल्कुलु गुनाह आहे। इहा ईअं चोरी आहे जीअं बाज़ार जी चोरी आहे। अलबत्ता उलमा हिकिड़ो नुक़्तो ज़रूरु लिखियो आहे, उहो कहिड़ो त जेकॾहिं अगरि कंहिं बि औरत आहे उनखे मुड़ुस जेको ख़र्चु नथो ॾिए, मुड़ुस जीन जो ख़र्चु उनखे नथो ॾिए, त इन खां बाद में औरत ॾिसे थी हाणे मां सर्फ कॾां आणियां, मां सांभर कॾां आणियां, या घर जी जेकी बि ज़रूरत आहे उहा मां कॾां पूरी कयां, त उलमा फरमाए थो उन औरत जे लाइ एतिरी गुंजाइश आहे त उहा औरत उन सामान जेतिरा मुड़ुस जी चोरी करे सघे थी। हा साईं, इहा ॻाल्हि न ॿुधायूं? न ॿुधायूं? इहा एतिरी साईं चोरी करे सघे थी। चोरी करणु खपे न, पोइ बि उलमा लिखियो त इहो भलो तरीक़ो न आहे। इहो भलो तरीक़ो न आहे। पर मुड़ुस जेको आहे सफ़ा ज़ालिम टोटरिया जो औरत खे 100 रुपया बि नथो ॾिए, त साईं औरत कम से कम कपिड़ा त घर में धोंदी न। त कम से कम पोइ उन औरत लाइ इहो हुकुम आहे जंहिंखे मुड़ुस टको बि नथो ॾिए, त अहिड़ी औरत पंहिंजे मुड़ुस जे जेब मां 100 रुपये जी ज़रूरत आहे 100 रुपया कढी सघे थी, 200 जी ज़रूरत आहे 200 खिसकाए सघे थी। ॿुधाएसि बिल्कुलु न, गुनाह औरत खे न मिलंदो। छाजे करे? और मुड़ुस बि जेको आहे दजाल लॻो पियो आहे न। इहो कम से कम निकाह जे अंदरि छा हुकुम आहे? निकाह जे अंदरि इहो हुकुम आहे त तव्हां निकाह कयो, औरतुनि खे राश बि ॾींदव, ख़र्च बि ॾींदव, पोइ निकाह कयो। वरना इस्लाम फरमाए कंहिं क़िस्म जो कोई बि निकाह न कयो। कंहिं सूरत में निकाह करणु वाजिबु हूंदो आहे, कंहिं सूरत में निकाह करणु फ़र्ज़ बि थी वेंदो आहे। जंहिं टाइम नौजवान ॾिसे त मां वटि जवानी बि तमामु घणी आहे, हाणे मूंखां बिल्कुलु गुनाह ई थींदो, ऐं मां वटि पैसो बि आहे, मां वटि राश बि आहे। शरीयत फौरी तौरु हुकुम ॾिनो तुंहिंजे मथां हाणे लाज़िम आहे तूं हाणे निकाह करे छॾ। वरी कंहिं जे बारे में हुकुम आहे त हिकिड़ो नौजवान आहे पर जवानी बि उनखे भरपूर आहे, पर ॾिसे थो 1 नंबर ते मां बदतमीज़ आहियां, यानी ॻाल्हाइण जो मूंखे ढंग ई न आहे। 2 नंबर ते सुनियो आहियां, अहिड़ो सुनियो आहियां जो मुस्तोई माला जे अंदरि कोई बि हाफ़ न आहे पीआरींदो, ऐं को कम बि न आहे। हाणे मां छा कयां? शरीयत अहिड़े जे बारे में लिखियो आहे त तूं निकाह हाली पंहिंजे निकाह खे मुख़र करे छॾ। छाजे करे? कम से कम यार एतिरो तूं माल ठाहे न, जो हिकिड़ी ॿी औरत खे जॾहिं तूं घर में वठी ईंदे कम से कम उनखे खाराईंदे त सही न। ऐं सिर्फ़ु निकाह साईं इन जो नालो न अथव त औरत सां तव्हां निकाह पढ़ाए करे मौलवी साहिब खां 5000 में इन खां बाद में औरत खे घर में रखे छॾियो, इन खां बाद में उनखे न ख़र्चु ॾियो, न उनखे खाधो ॾियो, न उनखे लिबास ॾियो, न उनखे चङी तरह राश ॾियो, त हे बिल्कुलु ज़ुल्म आहे पोइ औरतुनि जे मथां। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। राति जो घर में राति जो घर खे ॿुहारी ॾियणु कोई बि मसइलो न आहे। राति जो घर खे ॿुहारी ॾेई सघो था साईं, कोई टेंशन न आहे। हरम में राति जो सफ़ाई कंदा आहिनि, हरम में राति जो सफ़ाई कंदा आहिनि। चवंदा साईं राति जो सफ़ाई कंदासीं त सॼी जेको आहे बरक़त घर मां निकिरी वेंदी।
हरम में राति जो सफ़ाई कंदा आहिनि उतां खां वधीक काथे बि बरकत नाहे। हरम में राति जो सफ़ाई मां 12 बजे उते सफ़ाई थींदी ॾिठमि, 1 बजे सफ़ाई थींदी ॾिठमि हरम में अंदरि मस्जिद नबवी में बि। त बाबा हे बिल्कुलु ग़लति ज़हन आहे। राति जो ॿुहारी ॾींदव त सॼी बरकत निकिरी वेंदी। काॾे निकिरी वेंदी? काॾे निकिरी वेंदी? नमाज़ जी पाबंदी कयो, क़ुर जी तिलावत जी पाबंदी कयो, अल्लाह ताला जेको तव्हांखे बरकत ॾींदो। बाक़ी राति जो ॿुहारी ॾियण में कोई बि फ़र्क़ु नाहे पवंदो। साईं जमायत में जेकी तकबीर लॻाई वेंदी आहे इन में हिकु हिकु अल्फाज़ चवणु कीअं आहे? इमाम अहमद बिन हंबल जे नज़दीक हिकु हिकु अल्फाज़ चयो वेंदो। कीअं? जीअं सऊदी अरब में असां वेंदा आहियूं, उते मस्जिद नबवी में ऐं मस्जिदुल हराम में उते पेशवाम तकबीर कहिड़ी चवंदो आहे? अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह हय्य अलल सलाह हय्य अलल फलाह अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह। उते पेशवाम पोयां तकबीर ईअं ई लॻाईंदा आहिनि, यानी हिकु हिकु अल्फाज़। उहे इमाम अहमद बिन हंबल खे फॉलो था कनि, यानी हंबली मसलक खे फॉलो कंदा। असां हनफ़ी मसलक खे फॉलो कयूं था। इन जे करे असां ॿ जेको अल्फाज़ तकबीर जे चऊं था, असांजे नज़दीक इहो मुस्तहब आहे, उन्हनि जे नज़दीक हिकु हिकु अल्फाज़ जेको आहे मुस्तहब आहे, वरना कोई फ़र्क़ु न आहे। सरकारी शइ खे खपणु कीअं आहे? सरकारी शइ जेकॾहिं तव्हांखे मिली आहे त पोइ उनखे खपाए सघो था। साईं ॻाल्हि सम्झ में आई? सरकारी मूंखे मिली आहे प्लेट, हा PP वारनि ॾिनी त साईं मुजीब रहमान खे 500 वाट वारी प्लेट ॾेई छॾियो, मूंखे मिली, हाणे इनखे मां खपाए सघां थो? पर जेकॾहिं अगरि मां सरकारी नुमाइंदो आहियां, मूंखे प्लेटूं मिलियूं कम से कम 100-150 प्लेटूं, साईं मुजीब रहमान साहिबु तव्हां हिन ॻोठ में हिकु हिकु माण्हू खे ॾेई छॾियो। मां छा कयां त भाई 100 प्लेट जेको मां खपाए करे पैसा पंहिंजी जेब में, नाजाइज़ हराम रहंदो। क़यामत ते ॾींहुं सभिनी प्लेटुनि जा पैसा तोखां कढिया वेंदा। ॻाल्हि सम्झ आई सी न? सरकारी शइ तव्हांखे मिली आहे त पोइ तव्हां मालिक थी वियो, पोइ तव्हां उनखे खपाए सघो था। पर सरकारी शइ अमानत तौर ते मिली आहे त बाबा हे पब्लिक जो हक़ आहे, हे ॻोठ वारनि जो हक़ आहे, इहा शइ उन्हनि खे ॾिनी वञे त उन में जेकॾहिं को माण्हू गुंडागर्दी करे त क़यामत ते ॾींहुं उहो भरींदो। जेके कारी साहिब नंढे ॿारनि खे मारींदा आहिनि उन्हनि जो मारणु कीअं आहे? ग़लति आहे साईं बिल्कुलु। कारी साहिब जेके नंढे ॿारनि खे यानी जानवरनि वांगुरु जेको कुटींदा आहिनि, हे बिल्कुलु ग़लति आहे। बाक़ी ॿार खे कम से कम दड़को ॾिनो वेंदो ऐं उस्ताद जो रोब जेको आहे ॿार जे मथां थियणु खपे, वरना जेको ॿारु न पढ़ंदो। जेकॾहिं अगरि पीउ पुट जे मथां रोब न कंदो आहे त इहो पुट बि जेको आहे ॻिची में पवंदो आहे। कम से कम उस्ताद जेको कारी साहिबु आहे ॿार खे पढ़ाए थो, पंहिंजो रोब जेको आहे लाज़मी रखे। उन रोब मां मुराद ईअं नाहे त उनखे गॾु ऐं घोड़े वांगुरु उनखे कुटे, जीअं अमूमन कुझु कारी साहिब ॿारनि खे कुटींदा आहिनि। ऐं बिल्कुलु ग़लति तरीक़ो आहे। इन मार खां इस्लाम रोकियो आहे। छाजे करे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ॿार जीअं जो 7 साल जी उमिरि जो थिए उनखे नमाज़ जो चओ। 7 साल जो जीअं ॿारु थिए न, नमाज़ जो उनखे चओ, पीउ उनखे चवे। ऐं जीअं जो इहो ॿारु 9 साल जो थिए त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सख़्ती कयो उनजे मथां। छाजे करे त इहो जेको नंढो ॿारु आहे इहो शरीयत जो मुकलिफ़ हाणे नाहे। ॻाल्हि सम्झो था साईं? शरीयत जो मुकलिफ़ नाहे। शरीयत मुकलिफ़ कहिड़े टाइम थींदो? जंहिं टाइम इहो बालिग़ थींदो। बाक़ी ॿार जे मथां इहा त सख़्ती कई वेंदी जीअं इहो बालिग़ थियण जे क़रीब ई नमाज़ जो पाबंद बि थी वञे ऐं क़ुर बि जेको आहे पढ़ी वञे, त उस्ताद जेको आहे सख़्ती करे सघे थो। बाक़ी मार जेकी आहे न ॾिए त बहितर आहे। साईं कोई ॻाल्हि सम्झ में अचे थी नथी अचे? ख़ैरात गैर मुस्लिम खे खाराइणु कीअं आहे? जाइज़ आहे बिल्कुलु, कंहिं क़िस्म जो कोई बि मसइलो न आहे। ख़ैरात कई अथव, पाड़े में गैर मुस्लिम हिंदू रहे थो या अहिड़ी तरह ईसाई रहे थो, तव्हांजो दरे अबे जी नियत ते मां 3-4 देगिला थियूं आहिनि त गैर मुस्लिम बि आहे, छा इनखे बि उनखे बि खाराए सघो था। इंसानी नाते सां कोई बि जेको आहे नाजाइज़ या हराम अमल न आहे। अगरि को मर्द मथे उघाड़े नमाज़ पढ़े, नमाज़ थी वेंदी, बहितर न आहे, नमाज़ उनजी थी वेंदी। कोई बि मर्द आहे, ऐं असां वटि त सभई अल्हम्दुलिल्लाह मथे उघाड़े आया आहिनि, पर न करणु खपे ईअं। टोपी पायो ऐं टोपी सां ई जेको आहे नमाज़ पढ़ो। कम से कम पगड़ी पाए अचो, पर पगड़ी कम से कम टोपी पाए अचो। पगड़ी पाए त पोइ अञा बहितर आहे। छाजे करे मर्द खे मथे ढकण जो हुकुम आहे नमाज़ जे अंदरि। हूअं बाक़ी खुलियल हुजे जेकॾहिं त कोई बि हर्ज न आहे। बाक़ी नमाज़ में जेकॾहिं बीठा आहियो, अदब सां बीहो, एतिराम सां बीहो। कंहिं जाॾो बीहो था? अल्लाह जाॾो बीहो था। त मर्द जेको नमाज़ जे अंदरि टोपी पाए। बाक़ी जेकॾहिं न पाती, नमाज़ थी वेंदी
कोई भी जेको मसइलो न आहे। छा साईं ज़िना जी माफ़ी मिली सघे थी सची दिलि सां जेको बंदो तौबा करे, ऐं तौबा कहिड़ी त या अल्लाह हे मां खां जेको गलीज़ कमु थियो आहे, जंहिंजे बारे में क़ुरान हकीम अल्लाह ताला फरमाए वला तक़रबु ज़िना इन्नहु कान फ़ाहिशा व सा सबीला। अल्लाह ताला फरमाए ज़िना जे क़रीब ना अचो, ज़िना जे क़रीब ना अचो। अल्लाह ताला फरमाए इहो बुरो रस्तो आहे ऐं तव्हांखे हलाक कंदड़ रस्तो आहे। बिलफ़र्ज़ जेकॾहिं अगरि गुनाह थी वियो आहे त अल्लाह ताला गुनाह जी माफ़ी रखी आहे। सची दिलि सां तौबा कयो, ॿीहर गुनाह जी तरफ़ न वञो। मुमकिन आहे अल्लाह ताला कंहिं हद ताईं तव्हांजो गुनाह खे जेको माफ़ करे छॾे। साईं नमाज़ुनि जो कफ़ारो छा थींदो? नमाज़ जो कफ़ारो न आहे साईं। नमाज़ कज़ा थी वई आहे त कज़ा पढ़णी पवंदी न, कफ़ारो छा जो आहे? पैसा ॾेई करे जान छॾींदव छा? अच्छा, जीअं कलंदर शहबाज़ ते थींदो आहे, मौलाना मंज़ूर मंगल चयो त असां वियासीं कलंदर शहबाज़ ते, उते जीअं जो वियासीं त पोइ उते 3-4 हिकिड़ा बुज़ुर्ग वेठा हुया। हिकिड़ो वेठो हुयो, ॿियो वेठो हुयो, टियों, यानी तमामु वॾी ॾाढ़ियुनि सां मलंग टाइप, यानी बिल्कुलु मलंग टाइप हुया। असांजो उते पुछा कयो त असां सभु पाण में आलिम हुयासीं। असां पंहिंजो हुलियो अहिड़ो करे वियासीं त यानी असां आम माण्हुनि वांगुरु लॻूं। पोइ असां वियासीं, असां पुछा कयोसीं बाबा हे छाजे खां वेठो आहे, हे छाजे खां? चए बाबा हे जेको भरिसां वेठो आहे न, इहो हज माफ़ु कराईंदो आहे। वरी जेको भरिसां वारो वेठो आहे नमाज़ूं माफ़ु कराईंदो आहे। वरी जेको हिन पासे वारो आहे इहो रोज़नि खे माफ़ु कराईंदो आहे। असां चयो भला केतिरनि में? चए पैसा वठंदो आहे। पोइ चए मौलाना मंज़ूर मंगल चयो असांजो हिकिड़ो दोस्त हुयो, वॾो चालाक हुयो। चए उन ॾे वियो जेको नमाज़ूं माफ़ु पियो कराए। चए बा उनखे ॿुधाई, चए बा मुंहिंजे सां वॾो मसइलो आहे। चए ॿुधा केतिरो मसइलो आहे? चए मां ज़िंदगी में बि नमाज़ न आहे पढ़ी, हालांकि हुयो त पाण मौलवी। चए ॾिसां हे चवे छा थो बदमाश। चए पूरी ज़िंदगी जूं मां नमाज़ न पढ़ियूं आहिनि। चए यार तुंहिंजो मसइलो तमामु वॾो आहे, तुंहिंजो मसइलो तमामु घणो आहे, पर ठीकु आहे तुंहिंजे मसइले खे हल कंदासीं, पर पैसा कुझु वठंदासीं तोखां। चए केतिरा पैसा? चए 15 या 20 हज़ार रुपया ॾे, तुंहिंजी ज़िंदगी नमाज़ूं माफ़ु थींदियूं। हुन चयो यार अॻे ई मां जेको आहे खसारे में आहियां, वरी 15-20 हज़ार मां काॾां आणियां? 15-20 हज़ार मां काॾां आणियां? चए पोइ घणा तो वटि थींदा? चए यार मां ग़रीब माण्हू आहियां, 3-4 हज़ार रुपया न बा। चए ज़िंदगी जी नमाज़ माफ़ु कराईंदो वरी 3-4 हज़ार मां? चए भाई इन में खीसे में इंटे में आहिनि इहे मां वटि। चए ठीकु आहे भला जेकॾहिं तूं सफ़ा मुस्तहिक आहे त पोइ ठीकु आहे 3 हज़ार ॾेई छॾ, तुंहिंजी ज़िंदगी जी नमाज़ूं असां माफ़ु करायूं था। त साईं अहिड़ा बि मार्केट में माण्हू वेठा अथव। ॾिसो बहरहाल हे ॻाल्हि त असां सभु सम्झी वेंदासीं त जेको इहो वेठो आहे इहा ॻाल्हि थो करे थो बदमाश आहे। छो त अल्लाह ताला हर हिकु नादान खां नादान मुस्लमान खे बि इहा सलाह ॾिनी आहे त नमाज़ जो पैसनि सां तालुक़ु छा आहे भला? अगरि नमाज़ असां अदा न कंदासीं त पोइ क़यामत ॾींहुं मुजरिम थींदासीं। बाक़ी जेकॾहिं अगरि तव्हां रोज़ा न आहिनि रखिया, रोज़ा ॾिसो हिकिड़ो बंदो रोज़ा न रखे सघियो, शुगर जो मरीज़ आहे, रमज़ान आयो न त काफ़ी माण्हू रोज़ा न आहिनि रखे सघंदा। पोइ उहे ॾिसंदा आहिनि त हाणे इहे रोज़ा असां अॻिले साल बि रखे न सघंदासीं। यानी हर साल में रमज़ान त अचे थो, हिन साल में रमज़ान आयो मूंखे शुगर हुई, वरी ॿियो रमज़ान अची वियो त बि मुंहिंजी तबियत ठीकु न थी, त हाणे त पोयां रोज़ा बि रहियल आहिनि। पोइ हिकु इबादत मां रोज़ा ई हिकु अहिड़ी इबादत आहे जंहिंजो तव्हां फ़िदियो ॾेई सघो था, जंहिंजो तव्हां फ़िदियो ॾेई सघो था। बाक़ी नमाज़ साईं नमाज़ तव्हांखे पढ़णी पवंदी, पोइ तव्हां बीमार आहियो, व्हील चेयर ते आहियो, खट ते सुता पिया आहियो, हर सूरत में तव्हांखे नमाज़ पढ़णी पवंदी। नमाज़ जी माफ़ी कंहिं सूरत में बि क़बूल न आहे। ऐं नमाज़ पैसनि सां बि कफ़ारो बि न हलंदो नमाज़ जो। साईं हिकु शख़्स चवे थो त मूंखे 1000 ॾे 2 कलाकनि खां बाद में 4000 करे वठि, उहो जाइज़ आहे या न? साईं हे कमु आहे छा भला? 25 दिन में पैसे डबल? हे साईं जुआ हूंदी न पोइ त इहा 1000 रुपयो ॾे 2 कलाकनि खां बाद में 4000 रुपया वठि। हाणे कन त चङनि जा उभा थियनि था, मुंहिंजा बि कन उभा थियनि था। 1000 रुपयो वरी फौरी तौरु 3000 मथे। हा साईं फौरी तौरु यादि रहणु खपे त इहे जेके बि सूरतूं आहिनि इहे सभु सटेबाज़ी जुआ या जेकी बि अॼुकल्ह असांजा नौजवान एप्लीकेशन इंटरनेट जे अंदरि इस्तेमालु कनि था, जंहिंमें मुख़्तलिफ़ एप्लीकेशनूं आहिनि। हिकिड़ो दोस्त हुन वटि मां वेठो हुउमि त ईअं वेठे वेठे पोइ मूंखे चई साईं दुआ कर त जहाज़ उड़ी वञे मथे। मां चयुमि त यार जहाज़, मां शायदि अलाए मां उमिरि खां मुटी आहियां अलाए मूंखे ॻाल्हि थो ॿुधाए। चई साईं दुआ कर त जहाज़ जेको मथे उड़ी वञे। अड़े भाई जहाज़ काॾे उॾे? मां चयुमि अच्छा। बाद में मूंखे ख़बर पई त हिकिड़ो एड कॾहिं कॾहिं हलंदो आहे फेसबुक ते, उहो जहाज़ जीअं जो हीअं मथे रनिंग कंदो आहे न त उन में पैसा ठहंदा वेंदा आहिनि। अदा ईअं आहे न? तो बि ख़बर आहे? अच्छा, उहो जहाज़ हीअं जीअं जो बुलंद थी वेंदो आहे न, मोबाइल में एप्लीकेशन आहे, जहाज़ जेतिरो मथे ओतिरा मथे पैसा। पोइ मूंखे ख़बर पई, मां इन जहाज़ जी ॻाल्हि थो करे। अचे हा साईं इन जहाज़ जी ॻाल्हि थो कयां। इहो दुआ कर त जहाज़ थोरो
मथे वञे, चए जेतिरो जहाज़ हेठो ईंदो ओतिरा पैसा असांजा घटि ठहंदा। त साईं एप्लीकेशन में जेके बि तव्हां 1000 लॻायो था उन ते तव्हांखे 3000 बचनि था, 1000 लॻायो था 5000 बचनि था, या 1000 लॻायो था 20000 बचनि था। हे सभु कुझु नाजाइज़ ऐं सूद जे अंदरि, अच्छा सूद न जुआ जे अंदरि शुमार आहे। हे जुआ जे अंदरि मूंखे त हिकिड़े अहिड़े बि साथी ॻाल्हि ॿुधाई त चए हिकिड़े दफ़े मां छा कयुमि, सिर्फ़ु जेको मुंहिंजे अकाउंट में 300 रुपया हुया, उहे 300 रुपया मां लॻायमि, उन 300 ते 50000 मां ठाहे वियुमि पंहिंजो चंद घंटनि जे अंदरि। पोइ चई साईं लालच बि वॾी हिकिड़ी ख़राबु शइ आहे न। चए मां चयुमि बसि यार ₹1,00,000 करे पोइ कढंदोमांसि। ₹1,00,000 करे ॾिसो इंसान खे लालच जेको वॾी तबाह कंदी आहे। हाणे मां उहो नथो चवां त इहो 300 ते जेको हिन 50,000 ठाहियो त भलो वठाई, हे बिल्कुलु जुआ खेॾियो, आराम पैसो आहे, नाजाइज़ आहे, पर लालच बि वॾी ख़राबु शइ आहे। लालच बि वॾी ख़राबु शइ आहे। चएसि मां चयुमि त बसि कलाक जे अंदरि ₹1,00,000 ठाहे करे पोइ कढंदोमांसि कैश करे। चए ठका थी वियो साईं, उहे 300 बि विया, 50,000 बि वियो ऐं 15,000 ॿिया उहे पैसा बि हलिया विया। हिकिड़े साथी ॻाल्हि कई त जेसि ताईं दुनिया जे अंदरि लालची माण्हू मौजूदु आहिनि त ठग माण्हू कॾहिं बि परेशान न थींदा। जेके लुटमार कंदा आहिनि, जेके धोखेबाज़ी कंदा आहिनि, चए इहे उन टाइम ताईं बुख न मरंदा जेसि ताईं दुनिया जे अंदरि लालची माण्हू मौजूदु आहिनि। छो त लालच हिकु वॾी ख़राबु शइ आहे ऐं पैसे जी लालच अची वञे त पोइ त इंसान जो अञा दिमाग़ु ख़राबु थींदो आहे। साईं हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखो, अलाह ताला जीअं अलाह ताला मुजीब रहमान खे पैदा कयो आहे, उन अलाह ताला मुंहिंजे रिज़्क़ जो ज़िम्मो खयो आहे ऐं जंहिं ॾींहं में मूंखे जेके पैसा मिलणा आहिनि न, कंहिंजे पीउ में बि ताक़त न आहे मूंखे उहे पैसा खसे करे ॾेखारे, पर तरीक़ो हलाल जो इस्तेमालु कयो। तरीक़ो तव्हां हलाल जो इस्तेमालु कंदो, जंहिं ॾींहं में तव्हांखे 50,000 मिलिणो आहे न, अलाह जो कसम 50,000 मिली रहंदो ऐं उन ॾींहुं तव्हां हराम जो तरीक़ो इस्तेमालु कंदो न, उहो 50,000 हराम सां बि अची वेंदो। बाबा जंहिं ॾींहं में ख़ुदा जेकी बि रक़म असांजे लाइ मुक़ररु कई आहे उहा मिली रहंदी, उनखे कोई बि रोके नथो सघे। जंहिं ॾींहं में कंहिं मुल्क में सफ़रु करिणो उहो सफ़र बि तव्हां करे रहंदो, काॾे घुमिणो आहे, काथे खाइणो आहे, काथे पीअणो आहे, उहो सभु शयूं तव्हां कंदव। हे अलाह ताला तव्हांजो मुक़ररु जेको आहे सॼो सेटअप जेसि ताईं तव्हां मरिया न आहियो अलाह ताला जोड़े छॾियो आहे। त अलाह सां पंहिंजे रब सां मुख़लिस थियो ऐं अलाह सां मुख़लिस कीअं थींदो, अलाह ताला जंहिं बि हराम कमनि खां रोकियो आहे उनखां रुकिजी वञो। अगरि कोई शख़्स अबू बकर सिद्दीक़ जी साहबियत जो इनकार करे उन लाइ छा हुकुम आहे? अबू बकर सिद्दीक़ जी साहबियत हिन क़ुर खां साबित आहे। जेकॾहिं कोई बि शख़्स अबू बकर सिद्दीक़ जी साहबियत जो इनकार करे थो, उहो क़ुर जो इनकार थो करे ऐं क़ुर जो इनकार कंदड़ केरु आहे? यार ॻाल्हाए छो था, मां वेठो आहे न हिते, छो टेंशन था कयो? क़ुर जो इनकार कंदड़ केरु आहे? हा, क़ुर हकीम में कीअं फरमायो? अलाह ताला फरमायो इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्न अल्लाह माना। अलाह ताला फरमायो नबी सां गॾु जेको गार में आहे इहो नबी जो साहबी आहे। चओ तूं भले अबू बकर सिद्दीक़ खे साहबी न मञ, हे क़ुर चए थो अबू बकर सिद्दीक़ साहबी आहे ऐं साहबी बि अहिड़ो साहबी आहे जो साहबिन जो बि सरदार आहे। हा ॻाल्हि दलील सां मथां कुझु न साईं, साईं तव्हां त दलील नथा ॾियो, दलील ॾियूं था न, क़ुर खां वधीक छा दलील हुजे? साईं क़ुर खां वधीक भला को दलील आहे? क़ुर खां वधीक कोई बि दलील न आहे। अलाह ताला फरमायो गार में नबी सां जेको कठे आहे उहो नबी जो साहबी आहे ऐं मां चवां थो साहबी आहे पर साहबिन जो बि सरदार आहे। कीअं? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी मरहले में फरमायो मुर्रू अबा बकरिन फलयुसल्ली बिन्नास, तमामु सहाबा मां जेकॾहिं अगरि नबी कंहिंखे मुसले ते बीहारियो अबू बकर सिद्दीक़ खे बीहारियो। होॾां क़ुर जी ताईद, हेॾां नबी जी ताईद। अञा तूं चवंदो मां साहबी, बाबा जेकॾहिं अबू बकर के सिद्दीक़ खे तूं साहबी नथो तस्लीम करे, पोइ तुंहिंजो अक़ीदो जेको ख़राबु आहे, पोइ तुंहिंजो मज़हब ख़राबु आहे, पोइ तुंहिंजो नज़रियो जेको ख़राबु आहे। बाक़ी जेकॾहिं कोई बंदो इहा ॻाल्हि करे त मां आसमान खे त मञा थो पर जेको मुंहिंजे घर जे मथां आसमान आहे मां इनखे नथो मञा, त माण्हू चवंदा बेवकूफ़ आहे, बेवकूफ़ आहे, पर बेवकूफ़ जो तूं पुटु आहे, आसमान सॼो आसमान आहे। बाबा अबू बकर सिद्दीक़ के साहबी जेको आहे अलाह ताला क़ुर हकीम में नोट करायो आहे। बाक़ी हाणे कोई बंदो नथो मञे, उहो पाण जेको पंहिंजो क़यामत ॾींहुं वबाल ॾिसंदो ऐं ख़सारो ॾिसंदो। बाक़ी यादि रहणु खपे त नबी सां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जे अंदरि हाणे ॾिसो गारे सोर जेको आहे अलाह ताला तव्हांखे ज़िंदगी में ॾेखारींदो। गारे सोर जेको मके में आहे उहो अलाह ताला तव्हांखे ज़िंदगी में ॾेखारींदो। तव्हां उनखे मां ॾिसो मुंहिंजी जवानी छा आहे, मां 27 साल जो आहियां, 27 साल मुंहिंजी उमिरि आहे, त बि मां गारे सोर खे जॾहिं ॾिसां पियो त 1400 ते ॾाका आहिनि ऐं हिन टाइम अर्बन जेको आहे ॾाकनि खे सिधो कयो आहे जीअं माण्हू आसानी सां मथे वञी करे गारे सोर में चढ़ी सघे थो
ऐं मां चवां थो जेकॾहिं 1400 साल यार पोइ ते वञूं त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर सिद्दीक़ जे कुलनि ते अबू बकर सिद्दीक़ केतिरे वॾे हिमत सां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे गार ते पहुचायो यार। हिन ज़माने में असांजी 27 साल उमिरि जवानी आहे, फुल जवानी आहे, पर यकीन कयो मूंखे हिमत न पई थी सघे त मां चयुमि गार सोर ते वधीक असां मथे पहुचूं। एतिरो फ़ासिलो आहे, घटि में घटि 2.5 कलाक माण्हू खे पैदल लॻी था वञनि। हाणे कम से कम कुझु रस्तो बि सेट कयो अथऊं, ॾाका बि सेट कया अथऊं, यानी हथ विझण जी जॻह बि आहे जो तव्हां आसानी सां मथे चढ़ी वञो। 1400 साल पोइ ते वञो त सिर्फ़ु पथर ई पथर आहे। ऐं अबू बकर सिद्दीक़ इन हेठि जेको आहे पहाड़ी खां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे गारे सोर ताईं पहुचायो आहे। ऐं 1400 साल खां बाद में तूं चओ त मां साह बि नथो वञा, तूं भले न मञ, भले तुंहिंजो पीउ बि न मञे, कोई फ़र्क़ु न आहे पवंदो। हा, थोरी फ़र्क़ु पवंदो आहे। कोई जेकॾहिं साहबी खे अबू बकर सिद्दीक़ खे नथो मञे, हज़रत उमर साईं खे नथो मञे, हज़रत उस्मान साईं खे नथो मञे, बाबा इन साहिबनि जे शान जे अंदरि फ़र्क़ु थोरी ईंदो। इन साहिबनि जे शान जे अंदरि कहिड़ो फ़र्क़ु ईंदो। इन साहिबनि जे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़ुरान फरमायो त अल्लाह ताला इन सभिनी खां राज़ी आहे। नबी फरमायो अबू बकर सिद्दीक़ जन्नती आहे, हज़रत उमर जन्नती आहे, उस्मान जन्नती आहे, अली जन्नती आहे। ऐं फरमायो मुंहिंजे सभिनी साहिबनि सां अल्लाह ताला जन्नत जो मामलो कयो आहे। कंहिं फरमायो आहे? नबी फरमायो आहे। इहे ॻाल्हियूं असांखे ॿुधाईंदा आहिनि न त बाबा असां त जेको आहे हज़रत अली साईं खे इमाम था तस्लीम कयूं। ऐं पुछा कयूं बाबा ठीकु आहे, हज़रत अली साईं खे तव्हां इमाम जेको आहे तस्लीम कयो था, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारे में तव्हांजो छा हुकुम आहे? चवंदा साईं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आहे अल्फाज़ असांजे अखियुनि ते, हीअं नबी असांजो नबी आहे अखियुनि ते। त मां चवां थो अड़े अल्फाज़ जेको आहे काफ़ी सख़्तु निकिरंदा ज़बान खां। मां चवां थो जॾहिं तव्हां चओ था नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान हीअं असांजे अखियुनि ते आहे, त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इहो फ़रमान तव्हांजे अखियुनि ते छाजे कान आहे जो नबी फ़रमायो अबू बकर सिद्दीक़ जन्नती आहे ऐं मुंहिंजे मुसले ते बीहारियोसि ऐं निमाज़ पढ़ायोसि, चओ असां अबू बकर सिद्दीक़ खे इमाम तस्लीम कयूं था, चओ। बाक़ी हे कहिड़ी अटकलबाज़ी आहे? नालो अहलुल बैत जो इस्तेमालु कयो था ऐं तोहीन जेको आहे साहबा जी कयो था। बाबा नबी जो हर हिकु फ़रमान सचो आहे न आहे साईं? सभु सचो आहे। त पोइ इनखे मञो। जेके चवंदा न असांखे असांजो इमाम हज़रत अली साईं, असां इमाम हसन खे जेको आहे इमाम तस्लीम कयूं था, इमाम हुसैन खे, बाबा इहे सभु जेको साहबी जेके आहिनि असांजे लाइ क़ाबिल एतिराम आहिनि। इहा कहिड़ी ॻाल्हि आहे? तूं हज़रत अली साईं खे तस्लीम करे, इमाम हसन खे तस्लीम करे, इमाम हुसैन खे तस्लीम करे ऐं चवे त मां अबू बकर ऐं उमर ऐं हज़रत उस्मान खे नथो तस्लीम कयां। इन्हनि खे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तस्लीम कयो आहे, इन्हनि ते एतमाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कयो आहे। बाबा साहबनि ते जेको एतमाद आहे उहो कीअं कयो? नबी कयो न यार। मुसले ते बीहारियूं, हे एतमाद आहे। लौकान बादी नबीयुनि लकान उमर फरमायूं, हे एतमाद आहे। फरमायूं मुंहिंजूं 2 न्याणियूं जंहिंजे निकाह में आहिनि उहो उस्मान बिन अफ़ान रज़ियल्लाहु ताला अन्हु। नबी जूं 2 न्याणियूं कंहिंजे निकाह में आहिनि? हज़रत उस्मान साईं जे निकाह में आहिनि। त यार इन खां वधीक छा एतमाद थींदो? ॾिसो अल्लाह ताला कुझु अकुल बि त ॾिनो आहे इंसान खे न, इंसान पंहिंजे अकुल मां सोचे। यार हे जेके अॼुकल्ह कुझु अहिड़ा माण्हू जेके मेंबरनि ते वेही करे असांखे बेवकूफ़ बनाइनि था, कहिड़े एतबार सां बेवकूफ़ बनाइनि था? अल्लाह ताला हर कंहिंखे अकुल ऐं सम्झ ॾिनी आहे त दीन खे पढ़ो ऐं दीन खे सम्झो। अल्लाह ताला अमल करणी तौफ़ीक़ अता फ़रमाए। टच मोबाइल जो इस्तेमालु करणु कीअं आहे? टच मोबाइल जो इस्तेमालु करणु ठीकु आहे जेकॾहिं उनखे सही इस्तेमालु कयो था। उनजो नंढो मिसाल मां ईअं ॾियां, बंदूक खे इस्तेमालु करणु कीअं आहे? कोई पुछा करे बंदूक खे इस्तेमालु करणु कीअं आहे? बंदूक खे जेकॾहिं वठो था पंहिंजी हिफ़ाज़त लाइ उनखे इस्तेमालु कयो था, पोइ तव्हांजी जान खे ख़तरो आहे, उनजे लाइ जेकॾहिं तव्हां वठी करे आॾो को तव्हांखे मारण जे लाइ या उनजे लाइ तव्हां हथियार वठी करे रखो था, बिल्कुलु जाइज़ आहे। बाबा हे बंदूक मां ख़रीद कई आहे पर मां पंहिंजी जान जी हिफ़ाज़त लाइ, हे बिल्कुलु जाइज़ आहे त इहा ई बंदूक न। वरी इन बंदूक खे जेकॾहिं कोई ख़रीद करे त मां राति जो चोरी कंदुमि, राति जो मां डाको हणंदुमि, त बाबा इन जो इहो ख़रीद जेको आहे नाजाइज़ रहंदो, ग़लति रहंदो। त हे जेकी मोबाइल आहे, हे अल्लाह ताला नेमत जे तह ते अल्लाह ताला हिन खे जोड़ियो आहे। पोइ हिन में शर बि आहे, हिन में भलाई बि आहे। जेकॾहिं हिन खे ग़लति इस्तेमालु कंदो क़यामत ॾींहुं हिसाबु ॾींदो, जेकॾहिं हिन खे दुरुस्त इस्तेमालु कंदो अल्लाह ताला जी नेमत आहे, हिन मां फ़ाइदो वठो। फ़र्क़ु सिर्फ़ु इहो ई आहे त जेकॾहिं सही इस्तेमालु थिए थी इस्तेमालु कयो, जेकॾहिं सम्झो था असां सही इस्तेमालु नथा करे सघूं पोइ खपाए छॾियोसि, पोइ तव्हां इस्तेमालु बिल्कुलु बि न कयो। छा साईं जन्नत में मोबाइल हूंदी या न हूंदी? मथे हलो साईं पोइ ख़बर पवंदी। हिकिड़ो हरम हुयो न हिते वॾो होके जो वॾो शौक़ीन हुयो। हिते शदादकोट जी ॻाल्हि न आहे पर काथां ॿिए हंधि जी ॻाल्हि आहे। होके जो ॾाढो शौक़ीन हुयो। पोइ मौलवी चवनि पिया न जन्नत में अल्लाह ताला हर शइ खे अल्लाह ताला जेकी शइ चाहींदो अल्लाह ताला जन्नत में ॾींदो। जी साईं
हाँ बस इहो आख़िरी में जवाबु ॾियूंसि था। उन इहा बंदे ॻाल्हि कई त मौलवी साहिबु तकरीर करे पियो मेंबर ते चए बाबा जन्नत में अलाह ताला हर नेमत हर हिकु इंसान खे अता कंदो। पोइ उन मौलवी खे चयो यार मां हुके जो ॾाढो शौक़ीन आहियां, ॿुधा त भला जन्नत में मूंखे हुको मिलंदो न मिलंदो। मौलवी साहिबु ॾिठो यार सफ़ा हे को बेवकूफ़ आहे, हे सफ़ा गलीज़ शइ खे जेको आहे जन्नत में अंदरि एंट्री कराए थो। चइबो आहे हिकिड़े शर्त ते कोई हुको मिलंदो हुते। चए कीअं? चए जेको टांडो आहे न उहो जनम मां खणी ईंदे। पोइ जे ना बाबा न मां छो टांडो खणी ईंदो, मूंखे न खपे हुको। बाबा ॻाल्हि हिकिड़ी आहे त अलाह ताला क़ुर हकीम में फ़रमायो त जेकी इंसान जी चाहत हूंदी उहा शइ असां उनखे अता कंदासीं। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो दुनिया जी सभु शयूं, दुनिया जूं जेके बि शयूं आहिनि जंहिंखे बंदो इस्तेमालु करे थो न त इन खे जन्नत में इंसानु ईअं महसूसु कंदो जीअं तव्हांजो हिकिड़ो बहितरीनु महल ठहियलु हुजे, उन महल में हिकिड़ी बाल्टीन पायखाने जी पई हुजे त छा इहो महल वणंदो? चए दुनिया जो सॼो सामान जन्नत जे मुक़ाबले में ईअं महसूसु थींदो। तव्हां सिर्फ़ु मोबाइल जे चकर में लॻा पिया हो, अलाह ताला उते हज़ारे नेमतूं जोड़े छॾियूं आहिनि। मोबाइल जी ज़रूरत सही आहे हिते आहे दुनिया में। आलनि कपिड़नि सां निमाज़ थी वेंदी या न थी वेंदी? जेकॾहिं ओघड़ ज़ार नथी थिए त पोइ आले कपिड़े सां निमाज़ थी वेंदी, कोई बि मसइलो न आहे। पर बहितर पोइ बि न आहे सुकाए करे पोइ नमाज़ पढ़ो। साईं तव्हां वटि निमाज़ काएं बजे थींदी आहे? तव्हां सभिनी खे ख़बर आहे, हे लॻे थो इंटरनेट ते जेके साथी ॾिसंदा न उहे साईं निमाज़ जेको असां बयानु शुरू कंदा आहियूं 1 बजे ऐं निमाज़ कॾहिं कॾहिं बयान खां लहंदा आहियूं 1 बजे बयानु स्टार्ट कंदा आहियूं, 2:05 ते बि बयानु ख़तमु थींदो आहे, 10 मिंट ते बि ख़तमु थींदो आहे, पोइ जेको आहे निमाज़ शुरू थींदी आहे। हे असांजी नमाज़ जो टाइम टेबल आहे। ऐं प्लस में एड्रेस बि यार ॿुधाए छॾियूं था, काफ़ी साथी अचनि था, हर कंहिंखे अलॻि अलॻि जेको आहे वाइस करिणो थो पए। असांजी जेकी हीअ मस्जिद आहे शहदादकोट में आहे, सिटी शहदादकोट कंबर जे क़रीब आहे। ऐं जंहिंजो जेकॾहिं कोई बि साथी इंटरनेट ते जेके ॾिसनि था बयानु ॿुधणु, जेकॾहिं अगरि फौरी तौर मस्जिद में अचनि था त पोइ उहे कोटू मोटू चौक ते जीअं जो लहनि त पोइ मस्तोई माला जे अंदरि अचनि। मस्तोई माला हीअ असांजो इलाइक़ो आहे। मस्तोई माला में मशहूरु जेको इलाइक़ो आहे बी सेक्शन थाणो, हली करे बी सेक्शन थाणो मथां ख़तमु थी वञे, छो त लॻो पियो आहे छोरो यार छा कोरट ठाहींदा, छा था ठाहिनि अंदरि यानी चवंदा हिते ॿियो कुझु जज जो घर ठाहींदासीं। बी सेक्शन थाणो फ़िलहालु आहे, हली करे अॻिते हटिजी वञे त ॿी ॻाल्हि आहे। वरना हे जेको असांजो महलो आहे हे अलीआबाद महले सां मशहूरु आहे। ऐं हिते मुदस्सिर जामिया मस्जिद आहे, हिते असां निमाज़ पढ़ाईंदा आहियूं। असांजो टाइम जेको आहे 1 बजे बयानु स्टार्ट आहे ऐं 2 बजे असांजो बयानु या 2:05 ते या छिके 10 मिंट ते बयानु क्लोज़ थी वेंदो आहे। इन खां बाद में निमाज़ शुरू थी वेंदी आहे। त साईं सभु ॻाल्हियूं तव्हांजे लाइ नयूं जेके असांखे साथी ॿाहिरि मुल्कनि खां ॿाहिरि शहरनि खां ॾिसनि था ऐं पोइ हर हिकु साथी वाइस कंदो आहे साईं ॿुधायो तव्हांजी मस्जिद किथे आहे, टाइम छा आहे। त उनजे लाइ मां सोचियो हिकिड़ी क्लिप ठाहे करे न होएगा न रोएगा। वाखिरु दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।